नाज़रीन, करौंडी में सोलंगी बिरादरी के माण्हुनि पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था एम रफ़ीक सुमरो जी ही रिपोर्ट। जी नाज़ी असां महिल मौजूद आहियूं करूंडी जे हाई स्कूल आबाद कॉलोनी में, जिते गुज़िरियल राति पुलिस अटाला साण करे सोलंगी बिरादरी जे टे माण्हू गिरफ़्तार करे वई आहे। हिते जेके हुनजा घर भाती आहिनि ऐं हुन जेके वर्स आहिनि उहे सरापाया थिया आहिनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि सां त हुनजा कहिड़ा वीचार आहिनि। टे माण्हू खणी वई आहे, लापता लॻा पिया आहिनि। हिनमहिल त असांखे ख़बर न पई आहे। करूंडी थाणे जा माण्हू चवंदा असांखे ख़बर न आहे, पुलिस असांखे उहा नथी ॾिसे, चवंदा असां न खणी आया आहियूं। पके जा माण्हू बि चवंदा पुलिस असां बि न खणी आया आहियूं, ज़मीन त कान खाई वई। अकिरी जा माण्हू बि चवंदा असां बि न खणी आया आहियूं, असांजा मर्द काॾे विया आहिनि। असां किथां बि असांखे मर्द ज़ाहिर करे ॾियनि, असां बेवा माण्हू लॻा पिया आहियूं। असांजा जेके बि मर्द घर में आहिनि सभु खजी विया आहिनि। असां औरतूं कंहिंजे सहारे आहियूं, मासूम ॿार आहिनि, असांजा नंढड़ा नंढड़ा आहिनि, असांजा कंहिंजे सहारे आहिनि। जल्दी जल्द असांखे पंहिंजा मर्द ज़ाहिर करे ॾियनि, जिथे बि हुजनि असांजा मर्द ज़ाहिर थियनि। असां बेकसूर आहियूं, असां बेगुनाह आहियूं, असांजो को गुनाह न आहे। रात आया 2 बजे पुलिस 5 गाड़ियूं भरिजी आहिनि, 2 तरह होॾो बोॾो फिरी आहिनि। असांजे घरनि में गिड़िया आहिनि, असांजे रिलियूं बचनि जूं उथलाईंदा आहिनि, ॿारनि में कियारा पइजी आहिनि। हिकिड़ो पीरसन पोइड़ो आहे, सफ़ा बीमार आहे, उनखे बि खणी आया आहिनि। मुंहिंजो पुटु आयो आहे होॾो मुर्गीअ तां, उनखे बि राति जो खणी विया आहिनि। ॿियो अख़्तियार नाले ते आहे, उहो खे खणी विया आहिनि। असां मस्जिद ते वियासीं, लाभारो करे असां उन महिल मोटिया आहियूं। 2 बजे असांजी पुलिस आई, असां सां वॾो ज़ुल्म कयो अथनि, असां सां वॾो न कनि। किथे बि असांजा मर्द आहिनि, असांखे ॻोल्हे ॾियनि। असांखे हिते पुलिस ॾस ई कान्हे, न को पकिया थी ॾसे, न को अकिरिया थी ॾसे, न को करुंडिया थी ॾसे। हिते आहिनि ई कोन के जे असां वटि। हाणे किथां जी पुलिस आई आहे जेके असांजे 3 माण्हू असांजा गुम करे असांजी ज़मीन त कान गई हुई, असां किथां बेदा करे ॾियो। 6 साल गॾु थिया आहिनि त ही ग़रीब लॾे आया आहिनि। हिननि खे असां त चोरी कंदे कोन ॾिठो आहे। ही ॿियो चकर 3 चकर वाक़ियो थियो आहे। हिननि जा 3 मर्द खजी आहिनि घर जा। असां ग़रीब आहियूं, चवंदा असांजी मदद कयो। पाड़ेसिरी आहिनि, असां चोरी कंदे कोन ॾिठा, न ॿुधाइनि। सभु को पंहिंजो कमाए खाए थो, मज़ूर आहिनि। असांजा सोरो खणी आया राति 2 बजे, असां पुलिस आई आहे। 5 गाॾियूं भरिजी आयूं आहिनि, हुन दर ॾोब हिन दर ॾोब। असांजे बचनि मथां रिलियूं लाथियूं अथनि, असांजे न्याणियुनि खे धक पिया हणनि, पुछूं पिया त ॿुधाइनि बि कोन पिया। असांजा सामान टिड़ियो अथनि, असांजा 3 मर्द गुम कया अथनि। असांजा जेके मर्द हुया खणी आया आहिनि। असां मायूं अकेलियूं हींअर घर में, नंढड़ा ॿार आहिनि, मौसम असां कंहिं सहारे छॾींदासीं। हींअर असांजा पंहिंजा मर्द ज़ाहिर करे ॾियनि। कैमरामैन फारूक बड़ी सां गॾु रफ़ीक सुमरो, मेरठ टीवी।